सलाम सिंध टीवी न्यूज़ में भलीकार हेडलाइंस तव्हां ॾिठियूं। हाणे अहम ख़बरूं शामिल कंदासीं त नूरैन फातिमा जी पोस्ट रिपोर्ट में खेसि परे खां गोली लॻण जी तस्दीक थी वई आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त नूरैन फातिमा खे लोंदड़ी में साॼे पासे खां गोली लॻी आहे। रिपोर्ट मूजिबि लोंदड़ी ते गोली जे दुहे जा निशान मौजूद नाहिनि। आपघात कंदड़ माण्हू जी गोली लॻण वारो हंधि सड़ियल या वरी दुहे जा निशान हूंदा आहिनि। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। नूरैन फातिमा जी पोस्टमार्टम रिपोर्ट में खेसि परे खां गोली लॻण जी तस्दीक थी वई आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त नूरैन फातिमा खे लोंदड़ी में साॼे पासे खां गोली लॻल आहे। रिपोर्ट मूजिबि लोंदड़ी ते गोली जे दुहे जा निशान मौजूद आहिनि। आपघात कंदड़ माण्हू जी गोली लॻण वारो हंधि सड़ियल या वरी दुहे जा निशान हूंदा आहिनि। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। नूरैन फातिमा जी पोस्टमार्टम रिपोर्ट में खेसि परे खां गोली लॻण जी तस्दीक थी आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त नूरैन फातिमा खे लोंदड़ी में साॼे पासे खां गोली लॻल आहे। रिपोर्ट मूजिबि लोंदड़ी ते गोली जे दुहे जा निशान मौजूद न आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर क़ादिर कुंभर खां। क़ादिर, आगाह कजो त नूरैन फातिमा जी पोस्टमार्टम रिपोर्ट अची वई आहे, छा अपडेट आहे अव्हां वटि? जी बिल्कुलु कुझु ॾींहं अॻु भानफैदाबाद थाणे जे अधु गुलशेर महर में क़तल थियल नूरैन फातिमा महर जी जेका मेडिकल रिपोर्ट डॉक्टराणी पारां उहा पधरी कई वई आहे, जंहिंमें मेडिकल रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त मक़तूला नारी नूरैन महर खे गोली जेका साॼे पासे खां लॻी आहे ऐं उहा फुट खां 2 फुटनि जे फ़ासिले सां जेको आहे गोली हुन ॿुधाए पियो लॻल आहे। ऐं हुन खां अलावा उन रिपोर्ट में इहो पिणु ॼाणायो आहे त जेकॾहिं वेझे खां गोली लॻल हुजे हा त उते जितां गोली लॻंदी आहे उन पासे खां दुहे जो ऐं जेको आहे हुन मांस सहण जो जेको आहे निशान ज़ाहिर हुजे, मगर अहिड़ो को बि उते निशान न आहे मिलियो। ऐं जेको गोली जितां क्रॉस कयो आहे उहा 4 सेंटीमीटर आहे ऐं सुराख, ऐं हुन जितां गोली निकिती आहे लोंदड़ी वारे ॿिए पासे खां उतां 6 सेंटीमीटर जो सुराख आहे। त इन मां जेको आहे साफ़ ज़ाहिर आहे त गोली जेका आहे जेको आहे हुन ख़ुदकशी न बल्कि हुनखे जेको आहे क़तल कयो वियो आहे। जी।